नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लत पॉलिसियुनि सबबि ॿाहिरियों बसर मार्केट में अचण सबबि बसर जो रेट जेको आहे सो अचानक किरी पियो आहे ऐं कोहिस्तान जे ख़ासि करे थाणे बुलाखान वारे इलाइक़े जे वापारियुनि ज़मींदारनि ऐं हारियुनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। हारियुनि वापारियुनि ऐं ज़मींदारनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार ॿाहिरि मुल्क मां बसर घुराए असांजी मुआशी क़त्ल जो इरादो कयो आहे ऐं असीं सख़्तु परेशान आहियूं ऐं ॿोॾियुनि बरसातुनि ऐं फुटियुनि जे तबाह थियण खां पोइ जेको बसर तयारु थियो हो उन जो रेट किरी पियो आहे, जंहिं सबबि असांजो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। हिन महांगाई जे दौर में जॾहिं डीज़ल, पेट्रोल, भाण, दवाऊं सभु शयूं महांगियूं आहिनि त उन वक़्तु वरी फसल, टमाटा, बसर वग़ैरह जे ईअं अचानक किरी पवंदा त पोइ हिन ज़रई मुल्क जो छा हाल थींदो। सभिनी हारियुनि, ज़मींदारनि ऐं वापारियुनि सरकार खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते ॿाहिरां ईंदड़ बसर ते पाबंदी लॻाई वञे ऐं मुआशी क़त्लेआम खे रोकियो वञे। ख़ादिम कासकेली, KK न्यूज़।